भिक्षा 15 शवाल हज़रत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जी शहादत के सिलसिले में अंजुमन ग़ुलामान अहले बैत भिक्षा पारां मातमी जुलूस 5 बसुन कारुन सुजुकी ड्रास्टन और मोटरसाइकिल समेत सेवन शरीफ तरफ रवानो थियो। हर साल जी हिन साल भी सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी, सैयद फिदा हुसैन शाह, सैयद नादी अली करबलाई, सैयद जरार शाह ऐं ॿियनि जी अॻवाणी में मातमी जुलूस मातमदारी कंदे भिक्षा दरगाह खां सेवन शरीफ रवानो थियो, जेको दरगाह मस्त अली शाह दाद शहीद ते अज़ादारी कंदे दरगाह लाल शहबाज कलंदर जे सहन मुबारक में अज़ादारी नोहा ख़्वानी कई वई, जंहिं बाद सेवन शरीफ जे इमाम बारगाहुनि में वक़फ़े सां नंगर न्याज़ मोमिनीन अज़ादारनि में तक़सीम कयो वियो। सॼी राति वक़फ़े सां अज़ादारी सीना ज़नी ऐं नोहा ख़्वानी कई वई। इन मौक़े ते सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी चयो त हर साल वांगुरु हिन साल भी इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जी शहादत जे सिलसिले में अंजुमन ग़ुलामान अहले बैत मातमी जुलूस भिक्षा खां सेवन शरीफ जे दरबार में इमाम जाफ़र सादिक़ जी शहादत खे पुरसो ॾिनो वेंदो आहे। मातमी जुलूस जी हिफ़ाज़ती इंतज़ाम में ख़िदमतगारनि में कामरान पंवर, इमरान होत ऐं रईस असलम रिंद बलूच समेत ॿियनि पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾिनी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।